वज़ीर आज़म जी सीट ते जेकॾहिं मुश्ताक सरकी वेहे हा हुजे हा ऐं पूरे मुल्क में उन जी हुकूमत मुकमल सीटुनि सां हुजे हा त तालीम जो वज़ीर सिंध में कहिड़ो रखे हा? हा बिल्कुलु, सिंध में हिकिड़ो ई नालो आहे। ॾिसो, उहो जहिदे मुसलसल आहे ऐं तालीम जे लाइ लोचे थो, सोचे थो। तव्हांखे वाक़ा ॾींदे बि नज़र अचे थो। इन में को शक न आहे त मां साईं लियाकत मीराणी साहब जेको तालीम खे हथी वठण जे लाइ तव्हां ॾिसंदा हूंदा, वारा हुजे, लाड़काण हुजे, इस्लाम हुजे, कराची हुजे, हमेशह तव्हांखे मुतरिक किरदारु नज़र आयो आहे। त अहिड़ा माण्हू जेके लोचनि पिया, सोचनि पिया पंहिंजे आईंदे जे बचाव लाइ, आईंदे खे बहितर बणाइण जे लाइ ऐं मुस्तक़बिल जे महिमाननि खे सुठे मक़ाम ते ॾिसण लाइ साईं लियाकत मीराणी जो किरदारु जेको आहे उनखे ॾिसंदे उनखे मां सूबाई वज़ीर तालीम मुक़ररु कयां। ॾाढो ज़बरदस्त। सूबाई वज़ीर तालीम साईं लियाकत मीराणी साहब जिन जो तव्हां मीराणी साहब जिन जो नालो तव्हां खयो माशाल्लाह। ऐं कानून जो मिनिस्टर, ॾिसो था कानून असां वटि आहे त सही, पर ग़रीब जे लाइ कुझु वधीक ई ऐं अमीर लाइ वरी सफ़ा ॼण माना कानून आहे ई कोन। सो कानून जो मिनिस्टर केरु रखो आहे तव्हां? ॾिसो, कानून जो मिनिस्टर बि उहो सुइटेबल आहे उन सीट जे लाइ जेको दर्द दिलि रखे थो, जेको ॾिसे थो केदी बेगुनाह क़ैद आहिनि, अदालतुनि में तकड़ियूं कार्रवायूं नथियूं हलनि, बेपोच माण्हू आहिनि, अरबे रुपयनि जा फंड आहिनि इन मिनिस्ट्री खे, त वन एंड ओनली उन में असांजो प्यारो दोस्त आहे जेको वॉलंटियर जॉब बि करे थो ऐं मुंहिंजे ॾुखे वक़्त में बि ज़बरदस्त कमु आयो, हिन टको बि न वरितो मूंखां। उहो आहे नौजवान अॻूणो जज ऐं नाले वारो वकील शाहिद सूमरे खे प्रेफर कंदुसि त उहो सूबाई वज़ीर कानून हुजे त कानून में बहितरी हूंदियूं ऐं ग़रीबनि जा मसइला बि हल थी सघनि था। तमामु ज़बरदस्त। नशरियात जो मिनिस्टर वफ़ाक़ी इदारे जे तरफ़ां तव्हां कंहिंखे रखंदव? ॾिसो, नशरियात जो हिकिड़ो तमामु अहम पोर्टफोलियो आहे जेको अकासी कंदो आहे सॼी गवर्नमेंट जी पॉलिसीज़ जी। उन में हिकु त हुजे टॉकेटिव माण्हू जेको मामलनि खे ॾिसे, ॿियो कॉन्फिडेंस उन में घणो हुजे, टियों मुख़ालिफ़ धुर खे कंट्रोल करे सघे, माना टॉक शोज़ हुजनि, ॿिया हुजनि, पंहिंजो नरेटिव ॾेई सघे, हुकूमती नरेटिव। उन में मां सम्झां थो हिकिड़ो ई दोस्त आहे असांजो ऐं उहे माण्हू मां तो पंहिंजी काबीना में खणा जिन खे अॼु ताईं उहो मौक़ो फराहम न कयो, उहे अहल आहिनि, मेरिट आहे। त ज़ुल्फ़कार वाहूचो साहब तव्हां ॿुधो हूंदो, हिकिड़ो ज़ुमटो आहे, बुर्जुस्तो जवान आहे, फिज़िकली मां तमामु घणो मोटो आहे, त इतलाह जो वज़ीर वफ़ाक़ी उनखे कयां त जीअं चइनी सूबनि खे संभाले बि आहे, हुकूमती मौक़ो बि ॾे आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जूं तजवीज़ूं ॾेई मीडिया इंडस्ट्री खे वॾो बूस्ट करे। ज़बरदस्त। फॉरेन मिनिस्टर मुश्ताक सरकी पंहिंजी काबीना में कंहिंखे रखे आहे? हुमेरा शकील फसी। गुड। उनखे असां फीमेल खे रखंदासीं जीअं हू सॼा मामला दुनिया में पेश करे सघे। गवर्नर, तव्हां पाण सवाल सिर्फ़ु वज़ीर आज़म आहियो, सिंध जे हवाले सां हिन करे था कयूं जो असां हिन वक़्तु मां इलेक्ट बि सिंध मां थियो आहियां, एमएलए सीट तो। हा ठीकु आहे, ऐं असांजो प्रोग्राम बि सिंधी ॿोली में आहे, त गवर्नर सिंध में कंहिंखे रखंदव तव्हां? गवर्नर सिंध में को रिटायर कामोरो ब्यूरोक्रेट जंहिंजो तमामु शानदार, हा को मतिलबु हिन वक़्तु तव्हां वज़ीर आज़म आहियो त असां कंसीडर करे अनाउंस था कयूं न नाला। तव्हां मूंखां पुछो था, मां तव्हांखे पंहिंजी राय ॾेई पोइ इंडोर्स कंदासीं त हीउ फाइनल आहे। त जंहिंजो किरदारु तमामु बहितरु हुजे, असांखे केतिरा ई अहिड़ा मिसाल आहिनि जंहिंमें फज़लुल्लाह कुरैशी साहबु आहे, वफ़ाक़ी सेक्रेटरी रिटायर आहे, सिंध जे लाइ लोचे थो, सोचे थो। मुंहिंजे लाइ मौज़ू कैंडिडेट उहो हूंदो आहे, उनखे गवर्नर सिंध मुक़ररु कजे थो। IMF वारनि खां कर्ज़ तव्हां वठंदव या पुराणा कर्ज़ लाहींदव? ॾिसो, मुल्क जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, असांजो त आईंदा नसल बि मक़रूज़ थियल आहे। उन चैलेंजिंग जॉब खे चेज़ करण लाइ तव्हांखे आइडियाज़, क्रिएटिविटी ऐं पंहिंजा कुदरती वसीला पंहिंजे हथ में करे पोइ दुनिया में एक्सप्लोर करिणो आहे उन्हनि खे। उहो आहे आइडियाज़ ते। हाणे तव्हां ॾिसो, जेके बि फाइनेंस मिनिस्टर आया आहिनि, वफ़ाक़ी हुजनि या सूबाई बजट जी ॻाल्हि हुजे, उहे हमेशह इंटरलिंक आहिनि, सियासी दबाव में रहिया आहिनि, पंहिंजे नवाज़ी में रहिया आहिनि। असांखे अहिड़ो को हुजे जेको मैन ऑफ प्रिंसिपल हुजे। यूथ में असां ॾिसूं या असां जेके रिटायर कम आहिनि, मां चॉइस ॿ आहिनि कैंडिडेट जूं। लिस्ट जॾहिं तव्हां वटि अचे थी शॉर्ट लिस्ट करण लाइ, पंहिंजी काबीना ऐं थिंक टैंक जेका तव्हांखे मोकिली थी, उन में वॾो मुश्किल थो थिए त चूज़ कंहिंखे कजे। बहरहाल प्रिफेरली मां इन ई हफ़ीज़ शेख खे ॿीहर ई आणींदुसि, छाकाणि त हफ़ीज़ शेख मौज़ू फिनांस मिनिस्टर आहे, एडवाइज़र आहे, मुंहिंजी काबीना में बि उहो ई हूंदो।